नाज़रीन, कराची सिविल अस्पताल जे रिटायर थींदड़ MS डॉक्टर नूर अहमद सुमरो जे मान में अलविदाई तकरीब कोठाए खेसि लफ़्ज़नि जी भेटा पेश कई वई। नाज़रीन, डॉक्टर अख्तर सुल्तान खे सिविल अस्पताल कराची जो नओं MS मुक़रर कयो वियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे महताब शाह। कराची सिविल अस्पताल जे रिटायर थींदड़ MS डॉक्टर नूर अहमद सुमरे जी मान में अलविदाई तकरीब कोठाई वई। तकरीब में ईदी फाउंडेशन जे सरबराह फैसल ईदी ख़ास मेहमान तौर शिरकत कई, जॾहिं त डॉक्टर अख्तर सुल्तान, डॉक्टर नसीम मीरानी, डॉक्टर नसरुल्लाह मेमनी ॿियनि शिरकत कई। तकरीब खे ख़िताब कंदे मुक़रिन डॉक्टर नूर अहमद सुमरे जी सिविल अस्पताल लाइ कयल ख़िदमतुनि जी वाखाण कई। उन मौक़े ते आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे डॉक्टर नूर अहमद सुमरे चयो त एडमिनिस्ट्रेशन सां मिली करे अस्पताल जी बहितरी लाइ क़दम खयां आहिनि। असीं मिली करे सॼी एडमिनिस्ट्रेशन सां तमामु सुठा इनिशिएट वरितासीं ऐं इंशाअल्लाह ताला नई एडमिनिस्ट्रेशन सां पूरो तावन करे उन्हनि अमलनि खे पूरो कंदासीं। असीं 72 साल पुराणी ब्लॉक में लिफ्ट हणाईसीं, गायनी जी OPD में लिफ्ट हणाईसीं, मेडिसिन एक्सेस सभिनी खे फ्री ऑफ कॉस्ट कराईसीं ऐं इमरजेंसी खे अपलिफ्ट करण जे लाइ असीं पैसा अप्रूव कराए वरिता आहिनि। SNE में 1 अरब 20 करोड़ रुपया काज़िम जतोई साहब अप्रूव कराए ॾिना आहिनि ऐं 733 जी HR जी लिस्ट असां कंप्लीट कराई आहे, जेका अनकरीब जेको आहे हायरिंग थी वेंदी। सिविल अस्पताल जे नए MS डॉक्टर अख्तर सुल्तान चयो त हू इदारे जी बहितरी लाइ पंहिंजे ज़िम्मेवारी निभाइण लाइ कोशिशूं कंदो। मां हैरान आहियां त हिन नंढे टाइम में साईं एतिरो कमु कयो आहे हिते ऐं उनखे ॾिसी इंशाअल्लाह ताला असां बि कमु कंदासीं। एंड तव्हां जेका चौथो पिलर आहे उहो प्रेस जेको आहे ऐं तव्हां मूंखे गाइड कंदा रहंदा, तव्हांजी तामीरी तनक़ीद सां मां इंशाअल्लाह ताला जेको आहे उमेदु रखंदुसि त मां शायदि इन ज़िम्मेदारियुनि खे सही तरह से पूरी करे सघां। ईदी फाउंडेशन जे सरबराह फैसल ईदी चयो त डॉक्टर नूर अहमद सुमरो जो सिविल अस्पताल लाइ कयल ख़िदमतूं सारा जोगियूं आहिनि। नूर अहमद सुमरो की अच्छी खिदमत रही हैं सिविल हॉस्पिटल के लिए और MS से हट के भी इनका जो ऑन्कोलॉजी डिपार्टमेंट है उनमें इनकी जो है वो ग्रां कदर जो है वो खिदमत हैं जिनको कभी भी फरामोश नहीं किया जा सकता। और मेरी ख्वाहिश है कि ये सिविल हॉस्पिटल से मुस्तकिल बुनियादों पे जो है वो मुंसलिक रहें। जिथां असां स्टार्ट कयोसीं या जेके शयूं रहिजी वियूं आहिनि, छाकाणि जो जेको थी सघियो साईं खां सुठो कमु साईं कयो आहे ऐं असां उनखे अॻिते वठी हली करे जेका असां आइडेंटिफाई कया आहिनि, ER जे हवाले सां इक्विपमेंट्स जा इशूज़ आहिनि, HR जा इशूज़ आहिनि, मेडिसिन जा इशूज़ आहिनि ऐं बेड ऑक्यूपेंसी जे हवाले सां जेको या असांजा जेके मुख़्तलिफ़ यूनिट्स आहिनि, डिपार्टमेंट्स आहिनि, उनखे थोरो स्ट्रेंथन करण जी ज़रूरत आहे। असां ऑलरेडी ओरिएंटेड हो हुते सॼी क्लिनिकल स्किल सां OPD सां हुननि सां सभिनी डिपार्टमेंट सां ऐं उन खां पोइ वरी हुन जेके पंहिंजूं डिलीवरीज़ कयूं उहे बि पंहिंजूं प्रॉपर टाइम ते स्पेसिफिक वे में कयूं ऐं तंहिं करे हुनखे मोटप तमामु सुठी मिली आहे ऐं साईं नूर अहमद साहब सां चंद ॾींहं कमु कयो पर कमु करण में ॾाढो मज़ो आयो। तकरीब में शरीक डॉक्टरनि ऐं अस्पताल जे अमले डॉक्टर नूर अहमद सुमरे जी सिविल अस्पताल लाइ कयल ख़िदमतुनि जी वाखाण कई।